मुख़्तलिफ़ ज़िंदगी गुज़ारिया थो जीअं तव्हां सभु गुज़ारियो था। तव्हां सभु ऑफिसर आहियो, वकील आहियो, कारोबारी पेशा माण्हू आहियो। उन्हनि जी हिकिड़ी ज़िंदगी जो पासो उन्हनि जो दुकानु आहे या ऑफिस आहे या ज़मीन जो टुकड़ो आहे, ॿिए पासे ॿार आहिनि, फैमिली आहे, ज़ाल आहिनि, धीअरूं आहिनि, पुट आहिनि, कोड़ी माउ आहे या कोड़ो वालिद आहे। वरी हिकिड़ी टी लाइफ आहे, शाम जो दोस्त आहिनि, होटल आहे, चांहि आहे, कढ़ाई गोश्त आहे या घुमण आहे या चकर आहे, जेका फिल्म आहे या साहेड़ियुनि सां गॾु शॉपिंग आहे, रेशम गली, कैंट, ये टे चार अलॻि अलॻि ज़िंदगी। वरी जे पढ़ो पिया त वरी हिकिड़ो हॉस्टल लाइफ आहे, यूनिवर्सिटी आहे, ट्यूशन सेंटर आहे, उते वञो था। उन्हनि खे जॾहिं त हिकिड़े कम में आहियो तॾहिं आरती तरफ़ फरार हासिल करे ॿियनि ॻाल्हियुनि खे विसारे छॾियो था, शाम जो दोस्तनि सां वरी घर पुॼो था, वरी कम आहिनि उनारियूं। कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हीउ जेको अज़ाब मूं पंहिंजी ॻिची में विधो आहे सियासत वारो, इन मां भॼी जान छॾाई। माना कोई मज़ेदार शइ कान्हे, माण्हू सम्झंदा वरी लय आहे। मज़ेदार शइ कीअं कान्हे त आऊं मुंहिंजी शेल्टर में ऑफिस हो, शेल्टर जी ऑफिस वेठो आहियां, पंधु निकितुसि, हिकिड़ो असांजो दोस्त आहे, हुन नालो आहे सिद्दीक भाई, मुंहिंजो 5 साली जो फके में जेके हिननि जो दुकानु आहे सिरे गार्ड, हुन वटि हलिया वियासीं। दुकान ते वेठा आहियूं, माण्हू केरु न सुञाणे, उहो माखी जा अघ निपातूं ऐं जेके फकियूं हूंदियूं आहिनि उहे ॿुधाए। पंधु निकिरी वरी न्यू डिस्ट्रिक्ट सरीमा जी घिटी में हलिया वियासीं, वॉक पिया कयूं, गोलगप्पा पिया खाऊं, दही बड़ा पिया खाऊं, मज़ा लॻा पिया आहिनि। ॿाहिरि हलिया वियासीं, मलेशिया हलिया वियासीं, हांगकांग करे हलिया वियासीं, लंडन, टर्की, पैसा पिया गॾु थियनि, वकालत हले पई, मज़ो लॻो पिया आहे। स्ट्रेस फ्री लाइफ आहे। वकील आहे न, वकील खे हिकिड़ी स्ट्रेस तमामु घणी आहे, केस हिकिड़ो इहो पासो। ॿियो पासो त वकील खे ॿी जॻह जाम जी स्ट्रेस आई कान्हे। इहा स्ट्रेस ज़रूरु आहे त सुभाणे केस जो छा थींदो, जज छा कंदो, सरकारी रिपोर्ट कहिड़ी आई हूंदी, इहो हिकिड़ो पासो। पर जीअं ॿिए माण्हू खे वरी ॿियूं 1000 स्ट्रेस हूंदनि। साम्हूं रेंजर्स वारो बीठो आहे, पुलिस वारो बीहारींदो, मालिक मकान नोटिस ॾिनो आहे, डॉक्टर पर्ची ग़लति करची आहे, तव्हांखे ग़लति त कोन कंदो, हिन हीअं करे छॾियो आहे, मोबाइल फोन वरितो अथमि, इहो हलंदो या कोन हलंदो। वकील खे इहे स्ट्रेस आहे न, मोबाइल फोन न हलंदो त चेंज करे ॾींदो, गाॾी होंडा पैलेस वारे ग़लति गाॾी में स्टीरो न हलंदो त मटाए ॾींदो, वकील ठगी वेंदोसि। पुलिस वारो बीहारींदो, तलाशी वठंदो, वकील भॼी वेंदो, साहब खे ब्लैकमेल कोन करे सघंदो। इहे ॿियूं 1000 स्ट्रेस कोन्हनि। वकील माना हिकिड़ो इम्पावर्ड माण्हू आहे। तंहिंजे करे मूंखे मज़ो ईंदो हो त वकालत जी बादशाही आहे, मज़े में वेठा आहियूं, हूअं ई थोरा वोकल आहियूं, तंहिंजे करे इहा ज़बरदस्त लाइफ आहे। पोइ साईं आलम शाह हकीम मालिक ठगे, ॿार खे ठगबो न, हीअं कर, पोइ हू कर, पोइ ट्रॉफी थो वठी ॾियां, पोइ हीअं पढ़, पोइ 4 ॾींहं स्कूल वञ, पोइ कॾहिं भले मोकल कजांइ। मूंखे चयूं अवामी तरीक़े जो त सदारत समाज, मूं चयो मां हफ़्ते में 2 ॾींहं ॾींदुसि, महीने में 2 ॾींहं ॾींदुसि। मूंखे चयो त महिरबानी कर, महीने में 4 ॾींहं ॾींदुसि। मुंहिंजो महीने में 4 ॾींहं कोन ॾींदुसि, महीने में 2 ॾींहं ॾींदुसि। केवल भले कयो। पोइ चयो ठीकु आहे, महीने में 2 ॾींहं इहे ते वरितो, जो मूंखे खणी करे 8 अक्टूबर खां शुरू करायूं लॉन्ग मार्च। उहो लॉन्ग मार्च वरी 46 ॾींहं, 8 अक्टूबर ते निकितासीं, 22 नवंबर ते अची करे छॾियासीं। केॾा वई वकालतूं, केॾा वई ऑफिसूं, केॾा विया कम, पोइ लॻा पिया, केॾे ट्रेन मार्च करे होॾां। तंहिंजे करे दिलि चवंदी आहे त उहा जेका ज़िंदगी आहे, दफ़्तरा वेठो करे, आम माण्हू केॾे मज़े में आहे। आम माण्हू दफ़्तरा वेठो करे, हीअ ठग आहे, हू कोमरस बदे खोरा आहे, हीअ वॾेरो आहे, हीअ आहे, 2 नंबर आहे, खटींदो कोन, हिन जी गद्दारी कई। जेकॾहिं अकेला वेठा हूंदो चवंदा गॾिजी छो कोन था कयो, वरी गॾिजी वेंदो चवंदा तई बते खोरो सां गॾु छो वेठा आहियो। वरी जे अकेला थी वेंदो, वरी चवंदा सिंधी कोमरस खे मुतल थियणु खपे। वरी मुतल थी चवंदो, चवंदा हीअ 2 नंबर आहे, प्लाट ते कब्ज़ा कंदो आहे, हुन सां गॾु छो वेठा आहियो। वरी जे पंहिंजे में वेंदो, चवंदा पीर फातिमा क़ाइर सां इताद कयो, गुलाम मुर्तज़ा सां जतो हिसाब सां इताद कयो, सभु गॾिजी मुठ थी वियो। वरी मुठ थींदो, चवंदा हीअ त अॻे मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु आहे, हीअ त पाण इक़्तिदार में वेठा हुआ, रहीम सां गॾु आहे, हिननि सां गॾिया छो पिया हलो। त हीअ जेका आम माण्हू वारी अयाशी आहे, मज़ो आहे। हीअं कयो, धर्म खे हीअं कयो न, हीअं कयो। असांजा प्यारा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर हुआ, हिकिड़ो असांजे पाड़े में हूंदो, डॉक्टर कॉलोनी में, पठान कॉलोनी में रहंदासीं।
वो हिकिड़ो हमराह हूंदो बिना दावत करे अच्छा उर्दू ॻाल्हाइण भाउरनि खे चङियूं ॻाल्हियूं करे वो शादी वादी में वेंदा पाड़े में बस थी तो बस में 15-20 माण्हू सभु गॾिजी वञा शादी हाल ते हिकिड़ो हूंदो नासिर वाल तो नालो विसरी वियुसि हुनखे शादी दावत हुजे न हुजे बस में कपिड़ा वपड़ा पाए हिकिड़ी वेस्ट कोट पाए शलवार पाजामो में मिस्त्री कराए चढ़ी हली वई मानी मानी खाई पर आई दवाई में आखिर में चलो मीठा कम था उसमें नमक ज्यादा था बिरयानी में घी ज्यादा था खाई बटे बटे प्लेटूं खाई हुई है मिठो भी खाई हुई है मीठा कम था ये तो संत जी आम माण्हू सियासत में चलो जलसे में चलो जलसे में कोन हलां चंदो ॾे चंदो कोन 500 रुपया ॾे चंदो ॾे त गची था हलूं रैली आहे न बाक़ी अदी गज़ाला बतूल सिद्दीकी खे सलाम पेश कयो वॾी हिम्मत कई शाबाश अता जिंदाबाद बाबा तू 50 रुपया ॾे आऊं कोन ॾींदो असीं पाण पंहिंजा अठ जॻह पे बाबा तो भत्ता पोर के 2000 ॾिना कहता उहो त गुंडा आहिनि तव्हांखे त गुंडा कोन आहियो मतलब पीपल्स पार्टी वारे खे 5000 रुपया ॾिना अदा हुन त चयो आहे त मथी लिस्ट अचणी आहे हुनमें तुंहिंजे पुट जो मास्तरी जो ऑर्डर थींदो उन्हनि खे पैसा ॾिबा हुननि खे ॾिबा पर जेको ॿियो कुझु त हुनखे शाबाश जिंदाबाद अयाज़ पलेजा तूं आवाज़ ई सिंधी क़ौम जो तोखे सलाम था पेश कयूं हुनखे सलाम वोट चाचे चवण वोट वॾेरे फलाणे खे ॾिसो वोटो हुन चयो आऊं तव्हांखे वोट ॾियां पर फलाणे पीर साहिब या वॾेरे साहिब हीअं हिदायत कई आहे हाणे उन में असांजा कम आहिनि अमन ॾाढनि कम सां गॾु आहियूं वोट हुनजे चवण बाक़ी तव्हां त सिर लॻे तव्हां ज़बरदस्त माण्हू इहे जेके मज़ा आहिनि से पाण माण्हू छो न अचे क्रिकेट में मैदान में पाण वेठो खेॾे पोइ आउट थी वञे हिन खां सुठो आहे त माण्हू ग्राउंड के ॿाहिरि वेठो हुजे कमेंट्री वेठो करे उसको आगे बढ़ के खेलना चाहिए था इसको विकेट नहीं छोड़नी चाहिए थी इसको सामने आना चाहिए था वेठो सलाह दे हू भले जॾहिं वियो हुजे पाण वेठो ग्राउंड खां ॿाहिरि तबसरा करे इहो मूंते सोच इलाही वक़्तु हावी थी वई घणाई अज़ाब घणो तनक़ीदूं ॾिसण तूं सिंधी क़ौम जूं तनक़ीदूं पंहिंजे ॿार जी इतादियूं जूं तनक़ीदूं मीडिया जूं तनक़ीदूं ख़तनि जी दबदबा हिते असीं निकिरो कोन सघूं ॿाहिरि निकिरो त जावेद गुंदा ऐं अरशद गुंडा ऐं ॻोल्ही ॾिठा असांखे अजमल पहाड़ी सोलत मिर्ज़ा उहे असांजी तलाश में पिया हलनि हितां मचींदो हिते शाकिर लंबा वेठो आहे हिते जावेद गुंदा वेठो आहे हिते अरशद गुंडा वेठो आहे इधर से मत गुज़रना हाई कोर्ट वञूं त काज़ लिस्ट अॼु में अचे हाई कोर्ट में असांखे काज़ लिस्ट हूंदो आहे ॿिए ॾींहुं केस लॻे सुभाणे अयाज़ केमल सीरियल नंबर 22 ते केस सीरियल नंबर 22 ते केस त माना उहो हितां जावेद गुंडा ऐं अरशद लंबा खे ख़बर पए सुभाणे हाई कोर्ट मां हिन टाइम ते अयाज़ साहब निकिरंदो ज़रूरु केस लॻल आहे 22 नंबर ते अंदरि टुंडे मुंडे माण्हू वेठा पोइ ॿुधाईंदसि अभी आज कोर्ट में आएगा 12 ॼणनि जी टीम अचे उहो अशर करे जेको मैनेजर सां अशर थियो जेको मुनवर सरवरती सां थियो जेको अब्दुल्ला मुराद सां थियो जेको ई वली खान बाबर सां थियो तव्हां ॾिसो वेठा टारगेट हाणे जावेद गुंडा ऐं टुंडा ऐं सोलत मिर्ज़ा जो निशानो हुजूं वरी तनक़ीद जी दबदबा हुजे वरी इस्पान में कालम हुजनि उन में बि झलिया पिया हुजनि उन खां पंहिंजे घर मरीज़ न वेठो हुजे माण्हू पाण ॿियनि जे तरफ़ सां वेठो करे हिमत कयो शाबाश छो न निकिरो कॉम्प्रेस को किथे आयो इहे दिलि चवंदी पोइ मूं में वरी तमामु घणो आदत अथव तमामु घणो पढ़ण जी ऐं तमामु घणो फिल्मूं ॾिसण जी त हैरान थींदव माण्हू पुछंदा आहिनि त फलाणो अॼु मुंहिंजो पुटु आयो मूंखे जी फलाणी फिल्म चई आहे उहा तव्हां ॾिसी आहे मुंहिंजो ॾिसी आहे बाबा तव्हां कॾहिं ॾिसी मुंहिंजो पुटु तोखे अॻु में ॾिसी आहे त मूंखे जेको वक़्तु मिलंदो आहे न ॿिया माण्हू उन वक़्त में कॾहिं निंड या दीन दुनिया जा ॿिया कम ऐं थकिजी चूर थी पोइ किताब पढ़णु या फिल्म ॾिसणु उहे फिल्मूं ऐं किताबूं लुत्फ़ सां ईंदा आहिनि जॾहिं ऐं थकिजी चूर थी बेज़ार थी शयुनि खां वेंदो आहियां हीअं किताब पढ़ां थो बर्ट्रैंड रसल जो आहे मुंहिंजी बायोग्राफी आतम कहाणी अजीब माण्हू सेकेंड वर्ल्ड वॉर अमेरिका पहुतो आहे अमेरिका में न्यूयॉर्क जे कॉलेज में घुरायो आहे लेक्चर ॾियण लाइ न्यूयॉर्क जे कॉलेज में लेक्चर ॾियण लाइ न्यूयॉर्क जी काउंसिल चयो आहे लेक्चर नथो ॾेई सघे एथीस्ट आहे ही ॿारनि खे मिसगाइड थो करे ही फ्री प्यार जो कायल आहे ही अलाह खे नथो मञे ही काफ़र आहे ही वाजिबुल क़त्ल आहे जेको हिते खोले नशर कयो उते हो नतीजतन न्यूयॉर्क जे कॉलेज में खणी वियो ॿी जंग अज़ीम शुरू थी वई इंग्लैंड मां पैसा इंग्लैंड जो पैसा घुराए पैसा आयासीं कोन ॿी जंग अज़ीम शुरू थी वापसि वञी नथो सघे रहियो अमेरिका में पियो आहे 3 ॿार 2 ॿार पहिरीं साल मां केट ऐं जान ऐं ॿियो टियों ॿार वीज़ा मां 5 ॼणा रहिया पिया न पैसो अथनि न मानी अथनि नौकिरी मां कढी वञे
हाणे नौकरी मां करण खां पोइ पाण छा कयूं, पाण मोह मथो पीठो रोज़ राड़ो कयूं, खाइण त आई कान्हे, जाइ आई कान्हे, हाणे छा कयूं? हाणे छा कयोसि, जो समुंड जे दरिया जे किनारे वियो आहे, कांच बि ठाहींदुसि केबिन, हिते हिन टेबल जे 2 टेबलुनि जे मिलाए उन केबिन में जेको नंढड़ो ॿार आहे उनखे चयोसि इहो हिन जे मथां शेड हुजे, पाण ॿाहिरि चयो इहो त अलाह मूंखे मौक़ो ॾियारियो, हिन जो फ़ाइदो वठी ऐं लिखण थो शुरू कयां। तो दरिया जे किनारे ते वेठो, बुख ते वेठो, उते वरी पंहिंजो नओं किताब लिखण शुरू कयोसि, बर्टन रसल पढ़ियो वञे। ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं एॾी गर्मी थी आहे जो लिखंदुसि त गर्मी थी मूं सभु कपिड़ा लाहे छॾिया, उघाड़ो वेठोसि दरिया जे किनारे ते, मूं नॉवल किताब पे लिखी बर्टन रसल। वरी जॾहिं इन्हनि माण्हुनि खे पढ़ो था, नेल्सन मंडेला वेठो आहे अंदरि जेल में, उतां तहरीक पियो हलाए ऐं चए पियो त हिननि सां ॻाल्हियूं कजनि या न कजनि। हिकिड़ा दोस्त चवनि था ॻाल्हियूं न करणु खपनि ॿोरनि सां, हीअ चए थो ॻाल्हियूं करे हिननि खां इक़्तिदार वठणु खपे। महात्मा गांधी पढ़ो वञे, उहे जॾहिं पढ़जनि था उहो माण्हू लॻे थो हीअ माण्हू हेॾा वॾा जॉइंट, हेॾा वॾा कम करे सघनि था, असीं इन्हनि जे भेट में त बहितर हालतुनि में असीं त इहे कोन आहियूं खाइण सां बिल्कुलु निवार वेठा भेट में बग़ैरा मानी था आहिनि, ॿार न बग़ैरा मानी आहिनि, पोइ हू बुख ते एॾा कम करे सघनि था। ट्रॉट्स्की आहे, हुनजी ऑटोबायोग्राफी आहे, कॾहिं वेठो आहे पोलैंड, कॾहिं वेठो आहे इंग्लैंड, कॾहिं वेठो आहे अमेरिका, कॾहिं वेठो आहे जर्मनी, रेलुनि में हले पियो, ज़ाल पसंदि आहे, ज़ाल पाण विया साइबेरिया में, साइबेरिया में ज़ाल हिनखे बर्फ़ मां भॼायो, हीअ बर्फ़ मां भॼी वियो, ज़ाल साइबेरिया में रहिजी वई। फिल्मुनि में त इहे चवंदो आहे जंहिं माईअ कुर्बानी ॾिनी, फिल्मुनि में चवंदो आहे जेका कुर्बानी ॾिबी आहे आख़िर में वरी मिली हिकु थी वेंदी, हुनखे ज़ाल कुर्बानी ॾेई भॼायो, हिन हुन ज़ाल खे जॾहिं बि मूल शहर में ॿी शादी करे, जंहिं हिनखे भॼायो बर्फ़ जी तूफ़ान मां उते रहिजी वियो, हीअ ॿिए शहर वियो मां यादि कोन त ॿी शहर मुंहिंजो कमु को ज़ालुनि सां निभाइण थोरी आहे, मुंहिंजो कमु आहे नई तकलीफ़ करे, ऐं हिन लाइ थोरी आहे ज़ालुनि सां निभाईंदो वठां, ज़ाल सां निभाइण में इंतज़ारु कयां, हुन वञी ॿिया किताब लिखी, नओं नज़रियो ग़लति गज़ल शुरू थी वियो। अजीब ग़रीब उन जी फिल्म में ॾिठमि, हूअं घणो करे छा थींदो आहे, घणो करे थींदो आहे त हॉलीवुड फिल्मूं ठाहियूं, उन्हनि फिल्मुनि खे कॉपी कंदो आहे बॉलीवुड इंडिया, बॉलीवुड ॿिनि क़िस्मनि जूं फिल्मूं कॉपी कंदो आहे, हिकिड़ियूं जेके हॉलीवुड जूं, ॿियूं जेके उते रीजनल लैंग्वेजिस, तामिल, मलयालम, तेलुगु, इहे जेके फिल्मूं ईंदियूं आहिनि, इहे जेके फिल्मूं ॾिसो था न, कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो पियो आहियां ओचितो गानो बि हलंदो आहे, सलमान खान जो, आमिर खान जो ॾिसंदो आहियां, ओचितो वरी कॾहिं कॾहिं आउं तेलुगु गाना बि ॾिसंदो आहियां, हीउ साॻियो गानो आहे, पोइ वरी ख़बर पवंदी आहे त उहा फिल्म असुल तेलुगु में ठहियल आहे या तामिल में ठहियल आहे, हीअ गजनियूं फलाणियूं ॿिनि ज़बानुनि जूं आहिनि, लेकिन कॉपी करे हिते कयूं। तव्हांखे ख़बर आहे पहिरियों दफ़ो हिकिड़ी इंडियन फिल्म आहे जंहिंजा कॉपी राइट्स हॉलीवुड वरिता, फिल्म ठही आहे इंडिया में ऐं उहा ठही आहे हिंदी में, ऐं हॉलीवुड चयो आहे त इन फिल्म जी स्टोरी ऐं इन जा कॉपी राइट्स माना ठहिण जा अख़्तियार असांखे ॾिना वञनि, असीं हिन सां अंग्रेज़ी फिल्म ठाहियूं, इहो शायदि पहिरियों दफ़ो। तव्हां मां कंहिंखे फिल्म जे नाले जी ख़बर आहे कोन थो ख़बर, हुन फिल्म जो नालो आहे वेनिसडे, ॾिठी अथव वेनिसडे, तव्हां कंहिं ॾिठी आहे? इंडियन फिल्म अथव उर्दू, नसीरुद्दीन शाह जी, उहा ॾिसियो वञे, हुन फिल्म जा कॉपी राइट्स वरिता आहिनि हॉलीवुड, त इहा फिल्म असांखे ठाहिण ॾियो त असीं हिनजो इंग्लिश वर्जन ठाहियूं। हिकिड़ो आम माण्हू आहे, दहशतगर्दी आहे, उहो आम माण्हू नसीरुद्दीन शाह आहे, सोचे थो पुलिस जो निज़ाम ख़राबु आहे, कुझु कोन थो थिए, हाणे हिन खां वधीक आऊं थो ठीकु आहे, ऐं दहशतगर्द आऊं पाण थो मारणु शुरू कयो। पोइ जॾहिं हिन क़िस्म जूं शयूं ॾिसजनि थियूं, पोइ दिलि चए थी, आउं अक्सर चवंदो आहियां त मानी आऊं खां थो, मानी बि कुकड़ खाए थी, कुकड़ जो दड़बो, कुकड़ पाले हूंदी आहे, कुकड़ जो दड़बो खुलंदो आहे, दॿो ॻोठनि में हूंदो आहे, शायदि दड़बो खुलंदो आहे, कुकड़ कां 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 करे दड़बे में ॿाहिरि टुरंदी आहे, ॿाहिरि जे मालिक बाजरी विझंदो, बाजरी न त वञी जीत खाईंदी आहे, तीअं पंहिंजे घर जो दड़बे जो दरवाज़ो सुबुह जो 7 बजे 8 बजे खुलंदो आहे, पाण सभु कां 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 करे एसआरटीसी जी बसुनि में, पंहिंजे कारुनि में, मोटरसाइकिलुनि ते चढ़ी कोर्टूं, एलएमसियूं, सिंधी यूनिवर्सिटियूं, बहिराणी यूनिवर्सिटियूं, बैंकूं रवाना थींदा आहियूं, सॼो ॾींहुं कुकड़ जे वांगुरु पाण रोज़ी जी तलाश में हणाणा हणाणा हणाणा, राति जो 6-7 बजे कुकड़ जो दड़बो बंदि थींदो आहे, कबूतर उॾामी वापसि पहुचींदो आहे, पाण बि 7, 8, 10, 11 बजे पाण घर में सुम्हंदा आहियूं, हूअ बि लॻी पई आहे पंहिंजी खुराक में, पाण बि लॻा पिया आहियूं पंहिंजे खुराक में, कुकड़ जा बच्चा न डाइम ते थियो, पहिरीं पाण कोन पई खाए, झिरकी पहिरीं, रुॻो एज जो फ़र्क़ु आहे न, झिरकी घणी
बच्चे जे सफ़ा जेसी पर अचनि था तेसी हुनखे खाराए ॾींदी पाण पंहिंजी खणी पंहिंजे ॿार जो 20-25 साल में घणी थियूं था कुकड़ खणी चूज़ो नंढड़ो आहे चू चू करे खाराए पई चूज़ो थोरो वॾो थी थो वञे कुकड़ हथ कढी थी छॾे गऊं हुनखे लत हणी थूणो हणी खीर पीअण खां रोके थी फर्क़ु आहे 2 महीना उहा पीआरे थी पाण खणी जेसी न्याणी जी शादी थिए तेसी चू चू करे न खारायूंसि पुट खे जेसी नौकिरी मिले तेसी चू चू करे खारायूंसि पुट पंहिंजो ज़ाल अचण खां पोइ उहो पवंदो सुञाणे उहो चूज़ो पवंदो सुञाणे ज़ाल जे घर में आई ही पाण वारो पुट मत खणी वियो ऐं चूज़ो मत खणी वियो चूज़ो पाण खे लत हणी खणणी भॼाए खे उन कुकड़ जे बच्चे या ॿिली जे बच्चे पाण में फ़र्क़ु कहिड़ो थियो कुकड़ प्लान न कंदी त ईंदड़ 5 साल में छा करिणो आहे इंसान प्लान कंदो त जेकॾहिं पाण प्लानिंग खां सवाइ पिया हलो पाण कुकड़ियूं हुयूं ॿिलियूं हुयूं बकरियूं हुयूं छेला आहियूं मुंहिंजी का मिशन कान्हे पर के जानवर त प्लान बि कंदा आहिनि मसलन माकोड़ी वो प्लान कंदी आहे बरसाति अचणी आहे दाणो दाणो करे दिर में रखूं पाण चयोसीं प्लानर जो आईंदे सोचूं था जानवर कीअं माकोड़ी कोन सोचींदी आहे ज़रो 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 करे मींहं खां अॻु में खणी रखंदी आहे उहो त प्लानिंग पई करे केतिरा बर्फ़ानी इलाइक़नि में जानवर जेके सुकल गोश्त गॾु करे रखंदा आहिनि साइबेरिया में एटलांटिक में हुन खाईंदा आहिनि हुनखे झिरकी पैदा ॾियण खां अॻु में प्लान न कंदी आहे कख कख करे आख़िरो ठाहींदी आहे प्लानिंग त आहे पोइ घणी हफ़्ते जी थी करे मैनेज थी करे कई 5 साल जी कंदो फ़र्क़ु फ़क़ति हिकिड़ो झिरकी ॿिली कुकड़ बिला उहे बेटरमेंट लाइ या भले लाइ जुड़ियल आहिनि पंहिंजे पाण सां झिरकीअ खे का दिलचस्पी कान अथव त ॿियनि झिरकियुनि जो छा थींदो ॿिले खे क्या दिलचस्पी कान अथव त ॿियनि ॿिलियुनि जो छा थींदो ही जेको कुकड़नि जो यारो अथव जेको पोल्ट्री जो वेठा हूंदा अथव कासाई तव्हां ॾिसंदा आहियो हिकिड़ी कुकड़ खे हथ विझी ईअं कढंदा आहिनि हुनखे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे सीर विझंदो आहे ॿिनि कुकड़नि खे इहो खुटको ई कोन हूंदो आहे मूंसां बि ईअं थियण वारो उहे पंहिंजे दाणे बाजरे खाइण में लॻी पियो हुजनि उन्हनि दे आर लीस्ट कंसर्न दे आर लीस्ट